करमपुर लगो मक्सीवार इलाके जमाल पुलिस थाने जे अदगोट शफीउन जाफरी के हथियारबंदन हमलो करे फायरिंग में नौजवान शामराज जाफरी के थले ते कत्ल करे छड़ियो है। जने त हथियारबंदन की फायरिंग में नौजवान रजब जाफरी जख्मी थी पियो है। ज़रूरी कार्रवाई लाए फौती जो लाश इलाज लाए जख्मी के करमपुर सरकारी अस्पताल मुंतकिल किया है। मुतासर जाफरी बिरादरी मीडिया के बुधायो त कुकारी निंदवाणी गैंग के हथियारबंदन असांजे घरन ते हमलो करे फायरिंग में हिकिड़े के कत्ल ऐं हिकिड़े के ज़ख्मी किया है। पुलिस वाक़े वारे हथ पहुतल है। जॾहिं त हथियारबंदन ऐं ॻोठाणनि में फायरिंग ऐं छिकताण जो सिलसिलो जारी है।